करमपुर भरसा नापरकोट थाने जे अदगोट जलालदीन निंदवाणी रावासी निंदवाणी बिरादरी जी बिन धुरन में ज़मीन की मालिकी तां झेड़ो थी पियो। मुराद बख्श निंदवाणी धुर जे हथियारबंदन हमलो करे जमालदीन निंदवाणी धुर जे माण्हुनि मथां लठियुनि ऐं कुआड़ियुनि जो वसकारो लाहे ॾिनो। लठियूं कुआड़ियूं लॻण सां जमालदीन निंदवाणी, हमज़ो निंदवाणी, मोहम्मदीन निंदवाणी, रुस्तुम निंदवाणी ऐं शेरमुन निंदवाणी समेत 5 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते अद जी पुलिस झेड़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए थाणे ते आंदो। इलाज लाइ मेडिकल लेटर ॾेई खानपुर अस्पताल मोकिलियो। खानपुर अस्पताल मां इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ बहितर इलाज लाइ झेड़े जे ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में शिकारपुर ऐं लाड़काणे जी अस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो। पुलिस झेड़े जी NC दाख़िल करे कार्रवाई शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाह ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।